ثم بعثنا من بعدهم موسى وهارون إلى فرعون وملئه بآياتنا فاستكبروا وكانوا قوما مجرمين. पोइ असां आंदो उतारियो बासना यानी नबी करे मोकिलियोसीं बासकर मिम्बादिहिम इन्हनि नबियनि खां पोइ यानी हज़रत नूह अलैहिस्सलाम खां पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां पोइ ॿिया सभई अंबिया अलैहिस्सलाम पोइ हुन खां पोइ मूसा ताईं 3000 साल विच में अची विया. ثم بعثنا من بعدهم موسى وهارون إلى فرعون وملئه بآياتنا पंहिंजे आयतुनि सां फस्तकबरू पोइ तकबर कयूं हठ कयूं वॾाई कयूं वकानू क़ौमन मुजरिमीन ऐं क़ौम हुई जुर्म करण वारनि जी ज़ालिमनि जी क़ौम. फलम्मा जाअहुमुल हक़्क़ु मिन इंदिना जॾहिं बि असांजो हक़ आयो उन्हनि वटि क़ालू इन हाज़ा लसिहरुन मुबीन बेशक इहो जादू आहे पधरो जादू आहे. फलम्मा जाअहुमुल हक़्क़ु मिन इंदिना असां वटां जॾहिं हुननि वटि हक़ थिए आयो क़ालू इन हाज़ा चऊं त हीअ लसिहरुन बेशक आहे ज़रूरु इहो सिहर आहे लसिहरुन मुबीन पधरो सिहर आहे. क़ाल मूसा अलैहिस्सलाम चयो अतक़ूलून लिल हक़ लम्मा जाअकुम हक़ जे मुतलिक़ ईअं था चओ जॾहिं हू तव्हां वटि आयो आहे हक़ जॾहिं तव्हां वटि आयो आहे त हुनजे मुतलिक़ तव्हां ईअं था चओ. क़ाल मूसा लतक़ूलून लिल हक़ लम्मा जाअकुम असिहरुन हाज़ा छा ही सिहर आहे ही जादू आहे असिहरुन हाज़ा वला युफ़्लिहु साहिरून बेशक जादूगर जेके आहिनि से फलाह न पाईंदा जादूगरनि खे फलाह कामयाबी न नसीब थींदी. हाणे ही आयत आहे जेका जादू जे टोड़ जे लाइ पढ़बी आहे. قال موسى تقولون للحق لما جاءكم أسحر هذا فلا يفلح الساحرون يا ستة قالوا وجئتنا لتلفتنا أما وجدنا عليه آباءنا चऊं त तूं आयो आहीं छा असांजे लाइ त असांखे थेड़ी परे करी ते तलफ़ितना अम्मा वजदना अलैहि आबाना जिन अबनि ॾाॾनि खे असां जिन जी इबादत कंदे ॾिठो आहे यानी बुतनि जी पूॼा असांजा अबा ॾाॾा कंदा हुआ असीं बि उहा पिया करियूं ऐं तूं वरी आयूं आहीं त असांखे इन्हनि खां थेड़ी ले तलफ़ितना परे करे छॾी ज़ुल्फ़. قالوا وجئتنا لتلفتنا أما وجدنا عليه آباءنا وتكون لكم الكبرياء ऐं पाण थी वॾेरो यानी वॾाई करी पंहिंजे पाण ते धरती ते कब्ज़ो करी असांजे मुल्क ते कब्ज़ो कंदे वतकून लकुमुल किबरिया ऐं पंहिंजा ई पंहिंजे पाण यानी तूं पाण वॾो थी असांजी वॾाई तूं ख़तमु करी असांजी बादशाही ख़तमु कंदे तूं पाण बादशाह थी असांजे जॻह ते वेही रहंदे तुंहिंजो प्रोग्राम अहिड़ी को अहिड़ो आहे. قالوا وجئتنا لتلفتنا أما وجدنا عليه آباءنا فتكون لكم الكبرياء في الأرض धरती ते कब्ज़ो तूं कंदे वॾाई कंदे धरती ते बादशाह थी वेंदे ऐं पंहिंजे फिरौन वांगुरु कंहिं ट्रम्प वांगुरु कंहिं पुतिन वांगुरु कंहिं ज़रदारी वांगुरु कंहिं फलाणे वांगुरु असीं तो ते ईमान वार मज़ा कोन आहियूं ऐं असीं न चाहियूं तो ते ईमान आणियूं पंहिंजी धरती विञायूं तुंहिंजे कब्ज़े में ॾेई छॾियूं इहो असां कमु कोन कंदासूं इहो था चवनि. इन ते وقال فرعون ائتوني بكل ساحر عليم जादूरनि पंहिंजे
हामान ऐं कारून ऐं ॿियनि खे चयईं त मुंहिंजे लाइ सभु जादूगर जेके बि मुल्क में हुजनि उहे आणे मूंखे ॾियो त आऊं हिन सां मुक़ाबिलो कंदुसि वक़ाल फिरऔन ऊतूनी बिकुल साहिरिन अलीम फलम्मा जाअ अस्सहरत जॾहिं हुन वटि जादूगर पहुता सभई क़ाल लहुम मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो जादूगरनि खे अलक़ू मा अंतुम मुल्क़ून जेको उछलणो अथव सो उछलियो यानी जेको जादूगर जादू जो टोणा फीणा उछलिया उछलणा अथव से उछलियो फलम्मा अलक़ू क़ाल मूसा पोइ जॾहिं हुननि उछलियो त मूसा चयो अलैहिस्सलाम क़ाल मूसा मा जिअतुम बिस्सिहर त जेको आंदो अथव सो त जादू आहे قال موسى ما جئتم بالسحر إن الله سيبطله बेशक अलाह ताला इन खे बातिल कंदो सिगोई तव्हांजे जादूअ खे अलाह ताला बातिल कंदो यानी कूड़ो कंदो इन अल्लाह सयुब्तिलुहु इन अल्लाह ला युस्लिहु अमलल मुफ़्सिदीन बेशक अलाह ताला मुफ़्सिदनि जो अमल साले न कंदो अमल जे चङाई न कंदो मुफ़्सिदनि जे अमल मंझि यानी मुर्सलनि जे अमल जी कामयाबी न थींदी قال لهم موسى ألقوا ما أنتم ملقون فلما ألقوا قال موسى ما جئتم بالسحر إن الله سيبطله إن الله لا يصلح عمل المفسدين ويحق الله الحق بكلماته बेशक अलाह ताला पंहिंजे कलमात सां पंहिंजे हक़ खे हक़ कयो यानी हक़ खे सचो साबित कयो सचाई खे सच साबित कयईं युहिकुल्लाहुल हक़ बिकलमातिही कंदो ऐं करे सघंदो ऐं हमेशह कंदो रहंदो आहे युहिकुल्लाहुल हक़ बिकलमातिही वलौ करिहल मुजरिमून छो न भले छो न मुजरिमनि खे किराहत अचे मुजरिमनि खे इहा ॻाल्हि ख़राबु लॻे पर ईअं थींदो अलाह ताला इन्हनि खे तव्हांजे मुफ़्सिद फ़साद खे बातिल कंदो ऐं हक़ खे हक़ कंदो फमा आमन लिमूसा इल्ला ज़ुर्रियतुम मिन क़ौमी पोइ मूसा अलैहिस्सलाम ते ईमान न आंदो सवाइ कन ज़ुरियत जेका उन्हनि जी हुई उन्हनि मज़ा यानी के हुआ जादूगर जेके उन्हनि मज़ा बि पोइ उन्हनि जो बयानु वरी सूरत ताहा में आहे सूरत आराफ़ में ऐं ॿियनि हंधनि ते त जादूगरनि मज़ा बि के संस क़ौम जा हुआ यानी बनी इसराइल मज़ा हुआ के वरी कब्ती हुआ त पोइ उन्हनि क़ौम जा जेके आहिनि से जादूगर मुस्लमान थिया छो उन्हनि ईमान आंदो فلما آمن لموسى إلا ذرية من قومه على خوف من فرعون जे ख़ौफ़ जे करे ॿियनि ईमान न आंदो वमलिहिम ऐं उनजा जेके पेट भरियल जेके अमीर उमरा जेके वॾेरा ऑफिसर जेके अमलदार कारावा कमदार मलाहिम उन्हनि जा जेके मला यानी हामान ऐं कारून वग़ैरह उन्हनि ईमान न थिए इन करे आंदो जो मथां फितने में पवनि मथां तकलीफ़ में पवजनि असांजो बि ईमान हींअर अहिड़ो ई आहे जो फितने में पवण जे डप खां असीं जेको आहे सो ईमान जूं ॻाल्हियूं नथा करियूं बेशक फिरौन जेको आहे धरती ते वॾाई कई पाण खे वॾो कयईं आल माना वॾो ऊचो कयईं मथे कयईं وإن فرعون لعال في الأرض وإنه لمن المسرفين बेशक हू हद खां लंघंदड़ इसराफ़ करण वारनि मज़ा हो हाणे हिते अॻिते अचे थी जेका ॻाल्हि बनी इसराईल लाइ नवां हुकुम थींदा 84 आयत खां वठी अॻिते त छा करणु घुरिजे इन सिचुएशन में जॾहिं काफ़र जे मुल्क में आहे माण्हू ऐं पंहिंजो कुझु करे नथो सघे त पोइ कहिड़ी तरह सां पंहिंजी इबादत जेका असां क़ाइमु रखी सघे कहिड़े नमूने सां घर ठाहिजनि ऐं कहिड़े नमूने सां उनजो हुकुम अलाह ताला 84 आयत खां अॻिते इहो करे थो वक़ाल मूसा या क़ौम
मूसा अलैहिस्सलाम चयो पंहिंजे क़ौम खे इन कुंतुम आमनतुम बिल्लाह, जेकॾहिं तव्हांजो ईमान आहे अलाह ते, जेके ईमान सां आणियो, ईमान आंदो अथव अलाह ते, फअलैहि तवक्कलू, पोइ पहिरीं भरोसो ते अलाह ताला ते करियो। फअलैहि तवक्कलू इन कुंतुम मुस्लिमीन, जेकॾहिं सरेंडर करण वारनि मथां आहियो, तस्लीम करण वारनि मथां आहियो, मुस्लमाननि मथां आहियो, जेकॾहिं ईमान आंदो अथव त मथे आहे इन कुंतुम आमनतुम बिल्लाह, जेकॾहिं अलाह ताला ईमान आंदो अथव त पोइ इन कुंतुम मुस्लिमीन, जेकॾहिं मुस्लमान त तवक्कलू, जेकॾहिं मुस्लमान आहियो, ॿई जेकॾहिं इन कुंतुम आहे त तवक्कल करियो। ॿिन्ही सूरतुनि में तव्हां हिते भरोसो करिणो आहे अलाह सुब्हानहु व तआला ते। तवक्कलू क़ाल मूसा या क़ौम इन कुंतुम आमनतुम बिल्लाह फअलैहि तवक्कलू इन कुंतुम मुस्लिमीन। हाणे इहा 84 नंबर आयत। फ़क़ालू अलल्लाहि तवक्कलना, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम जा कनि माण्हुनि चयो फ़क़ालू अलल्लाहि तवक्कलना, असांजी तवक्कल अलाह ते आहे, असांजो भरोसो अलाह ताला ते आहे। रब्बना ला तजअलना फितनत लिलक़ौमि ज़ालिमीन, हे असांजा रब, असांखे ज़ालिमनि जे क़ौम जो फितनू न बनाइजांइ। हाणे हीअ 85 नंबर आयत आहे सूरत यूनुस में। अहिड़ी सूरत ॿी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लफ़्ज़नि में आहे सूरत मुम्तहिना में। रब्बना ला तजअलना अल क़ौमि ज़ालिमीन या क़ौमिल काफ़िरीन आहे हुन में। फ़क़ालू अलल्लाहि तवक्कलना रब्बना ला तजअलना फितनत लिलक़ौमि ज़ालिमीन वनज्जिना बिरहमतिक, हे असांजा रब, असांखे निजात ॾिजांइ पंहिंजी रहमत सां मिन क़ौमिल काफ़िरीन, काफ़िरनि जे क़ौम खां असांखे निजात ॾिजांइ, यानी इन जे फितने में असांखे मुब्तला न कजांइ। हाणे क़ौम इहा 86 आयत थी। हाणे हिते क़ौम लाइ घर ठाहिण जो हुकुम थो थिए ऐं घरनि खे क़िबले ठाहिण जी ॻाल्हि थी थिए ऐं जीअं इबादत उते करे सघिजे, त पंहिंजे घरनि मंझि इबादत करियो या गॾिजी पंहिंजे घरनि मंझि, यानी जेको पाण घर ठाहियो अथव मुस्लमान पंहिंजो, जीअं मस्जिदूं ठाहिनि ॿिया हंधि इबादत करण लाइ जो हुकुम ऐं ईमान वारनि खे सुठी ख़बर बशारत ॾियण जी। وأوحينا إلى موسى وأخيه أن تبوأ لقومكما माना पंहिंजे क़ौम जे लाइ ठाहियो, घर बनायो। तबव्वअ लिक़ौमिकुमा, बनायो ठाहियो पंहिंजे क़ौम जे लाइ, क़ौमकुमा ॿिन्ही माण्हुनि, ॿिन्ही यानी मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम ॿिन्ही जी, तव्हांजी क़ौम, ॿिन्ही जी क़ौम मिस्र जे शहर में, यानी असां न्यूज़ीलैंड में, असां अमेरिका में जेके बि जिते वेठो आहे, पंहिंजा घरनि मंझि पंहिंजे लाइ घर ठाहियो, पंहिंजे लाइ मस्जिदूं ठाहियो। मिस्र बुयूत, घर ठाहियो। वजालू बुयूतकुम क़िबला, ऐं पंहिंजे घरनि खे क़िबलो ठाहियो, पंहिंजे मस्जिदुनि में उते बि क़िबलो पंहिंजो ठाहियो। क़िबलो यानी क़िबलो त काबो आहे, पर उन तरफ़ रुख़ कयो, उनजो उते यानी निमाज़ अख़्तियार कयो। वाक़ीमुस्सलात, ऐं निमाज़ क़ाइमु रखो, निमाज़ छॾे न ॾियो। अहिड़ी हालत में, सिचुएशन में जीअं जेको छा चइबो आहे डाउन लॻो पियो आहे, सॼो लॉकडाउन क्लोडाउन अलाए छा लॻो पियो आहे, इन में निमाज़ खे छॾिणो न आहे, क़ाइमु रखिणो आहे, निमाज़ खे क़ाइमु रखिणो आहे। वञी जमात सां गॾु पढ़िजे, भला बि 10 जी इजाज़त आहे त 10 पढ़ो, 100 जी इजाज़त 100 पढ़ो गॾिजी, पर पढ़ो ज़रूरु। कि वक़ीमुस्सलात वबश्शिरिल मुअमिनीन, ऐं बेशक बशारत ॾिए मोमिननि खे, यानी ख़ुशख़बरी ॾिए मोमिननि खे। हाणे इहा थी 87 नंबर आयत आहे सूरत यूनुस अलैहिस्सलाम जी। हिन खां पोइ ॻाल्हि ईंदी त फ़िरऔन संस क़ौम जे हठीले हुअण जे करे उन्हनि लाइ बददुआ हज़रत मूसा अलैहिस्सलाम घुरे थो ऐं उन बददुआ जो क़बूल थो थिए। ऐं पोइ अॻिते ॻाल्हि हलंदी त फ़िरऔन कहिड़े नमूने सां
ग़र्क़ थो थिए ऐं पोइ ग़र्क़ थियणु वक़्तु चए थो हूं हाणे ईमान थो आणियां, पोइ अलाह ताला हुनखे चए थो त तुंहिंजो ईमान हाणे क़बूलु न आहे। हाणे हिते असीं वक़फ़ो करियूं था। अल्लाहुम्मा ग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।